तकड़ में पढ़ो तकड़ में पढ़ो तकड़ में राय दीजो गज़ल अर्ज़ा सदर साहब मुझे त दिल चयो हुन पार ॾे काहे हलूं दिल चयो हुन पार ॾे काहे हलूं ज़िंदगी आहे खफ़ो लाहे हलूं दिल चयो हुन पार ॾे काहे हलूं ज़िंदगी आहे खफ़ो लाहे हलूं ऐं पंहिंजो कोई कमु न आहे जे हिते पंहिंजो कोई कमु न आहे जे पंहिंजो कोई कमु न आहे जे हिते पोइ महल सां पेर ई ड्राहे हलूं पंहिंजो कोई कमु न आहे जे हिते पोइ महल सां पेर ई ड्राहे हलूं ऐं पाण कुझु बि कोन ठाहियोसीं अगरि पाण कुझु बि कोन ठाहियोसीं अगरि ॿियो ठहियो पर वार ई ठाहे हलूं पाण कुझु बि कोन ठाहियोसीं अगरि सजाद जो जेको गज़ल आहे सिंध जो मशहूरु गज़ल जो शाइर आहे ऐं गज़ल में महारत रखे थो जेके सिंध में चंद अदाणे सो जंहिं तरीक़े सां गज़ल शुरू कयो त जेको मक्ते जी जेको मिसरा आहे त कमाल करे छॾियो ऐं ज़िंदगीअ खे खफ़ो लाहिणु तमामु वॾो माना थो रखे खफ़ो कीअं थींदो आहे ज़िंदगी जो खफ़ो कमाल आहे या इन ते तफ़सीली लिखी सघे थो ऐं तफ़सीली ॻाल्हाए सघे थो ऐं हीअ वाहिद सिन्फ़ आहे जेका निज आहे हिन में का बि जेका ख़ूबसूरती लाइ सजावट लाइ जेका हुन में सिंगार लाइ जीअं कंहिं औरत खे सिंगारण लाइ ज़ेवर ॾिबा आहिनि मेकअप लॻाइबो आहे मुख़्तलिफ़ लिबास पाराइबा आहिनि त वधीक सुहिणी थी पए तीअं शाइरी ईअं ई आहे उन में गज़ल ख़ुदि हिकिड़ो लिबास आहे गज़ल में वरी जेके तशबीहूं आहिनि इस्तारा आहिनि जेके हुन में वज़न आहे बहर आहे इलाही सारी ख़ूबसूरतियूं आहिनि जेके हुनखे शाइरीअ खे सुहिणी कुंवार करे थी पेश कनि पर हिकिड़ी औरत अहिड़ी बि हूंदी आहे जंहिंखे को बि सिंगार न हुजे जंहिंखे का बि ज़ेवर न हुजनि जेके का बि मेकअप न हुजे उहा ईअं हुजे जीअं अलाह ताला हुनखे ठाहियो आहे उहा बि ख़ूबसूरत आहे नसीर नज़म उहा औरत आहे जेके का बि सजावट लाइ का बि हिकिड़ी वाधू क़िस्म जी शइ कोन्हे हीअ एॾी त हिकिड़ी निज शइ आहे पर हिन जा लवाज़मात पंहिंजा आहिनि हिन में जेको आहंग आहे जेका ॿोलीअ जी जेका नुदरत आहे ऐं जेको निज ख़्यालु आहे निज कचो ख़्यालु जीअं असां चइबो न सोन जंहिं महिल ज़मीन मां निकिरंदो आहे त उहो निज हूंदो आहे उहो पाणियाठ वांगुरु हूंदो आहे पोइ उन में ॿिया धातू मिलाए करे सोनार उन मां ज़ेवर ठाहींदो आहे उहो ज़ेवर जंहिं महिल चमकंदो आहे पवंदो आहे जिस्म ते त वधीक सुहिणो थी पवंदो आहे ख़्यालु बि पहिरियों ईअं ईंदो आहे जेका ॿोलीअ जी लिखण जी जेका हिकिड़ी नवाण आहे सिंध में नसीर नज़म जा अयाज़ खां पोइ बि वॾा नाला आहिनि मुस्तफ़ा अरबाब आहे ऐं आसी ज़मीनी आहे ऐं सिंध में ॾाढा सुहिणा हिकिड़ा नसीर नज़म जा माण्हू आहिनि बादल जमाली आहे बादल जमाली साईं बादल जमाली न साईं बादल हो जेको थर वारो मीर मोहम्मद बादल हा नसीर नज़म ॾाढो सुहिणो शाइर आहे उर्दू में त तमामु कमाल आहिनि साईं हसन मुस्तफा साईं बशीर साहब हा मुरानी साहब हसन मुस्तफा मुस्तफ़ा नागराज ॾाढा सुहिणा नज़म लिखे थो ऐं साईंअ जी जेका आहे जेका ईंदी आहे ख़ुशबू जेका ईंदी आहे उहा ॿोली जेका मुतासिर लॻंदो आहे मूंखे अफ़ज़ाल अहमद सैयद सिंधी उर्दू ॿोलीअ जो नसीर नज़म जो वॾे मोरू शाइर आहे हिन वक़्तु जेके ज़िंदा शाइर आहिनि हिंद सिंध जो जेको पाकिस्तान जो वॾो शाइर आहे अफ़ज़ाल अहमद सैयद बिल्कुलु सो उन मां मूंखे ख़ुशबू ईंदी आहे त साईं नज़म ॾाढा ख़ूबसूरत तमामु घणो इरशाद साहिब जो हिकिड़ो किताब जेको नसीर नज़म जो ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत या त फेसबुक ते पढ़ियो आहे या साईं किताब में पढ़ियो आहे किताब में मौजूदु आहे त किताब में पढ़ियो आहे पर मां पढ़ियो आहे साईं मां साईं जे नाले सां किथे पढ़ियो आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त असुलु नसीर नज़म में थींदो आहे क्लाइमेक्स अगरि क्लाइमेक्स नसीर नज़म खे ॾाढो हिकिड़ो लेखक खणी थो अचे हुनखे आख़िर में पढ़ंदड़ खे क्लाइमेक्स ते पुॼाए थो ऐं उते अची हिकिड़ो छिरक थो कढाए ॿुधंदड़ खां ऐं पढ़ंदड़ खां छिरक थो निकिरी वञे मां सम्झां थो इहो नसीर नज़म जो हक़ अदा थी वियो ऐं इरशाद आदर्श अहिड़े क़िस्म जी जेको आहे लिखणनि खां वधीक असांखे मुतासिर बि कयो आहे ऐं सॼी सिंध हुनखे इन हवाले सां बि सुञाणे त इरशाद ऐं नसीर नज़म ॿई ॼण त हिकिड़ो नालो आहिनि असां जॾहिं नसीर नज़म जो नालो खणंदा आहियूं त असांखे इरशाद यादि ईंदो आहे छो जो असां वटि तारीफ़ नसीर नज़म इरशाद जे हवाले सां आहे असां इन तां पढ़िया बि आहियूं इन तां सिखिया बि आहियूं या इन खां ॿुधो बि आहे जेतिरो बि नसीर नज़म असांजे ज़हन मां निकितो आहे या पढ़ियो आहे उन में इरशाद हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे
हीअ बि हुनजो हिकिड़ो मिसाल आहे जेको असांजे अॻियां असांखे ख़ुशी आहे त असांजो इरशाद पूरी सिंध पूरी हिंद ताईं हिकिड़ी मारूफ़ियत रखे थो पंहिंजे हिन लिखणीअ जे हवाले सां। ऐं इहा असांजे लाइ अञा वधीक स्वाभाविक ॻाल्हि आहे त असांजो हमअसर आहे ऐं असांजो दोस्त आहे, असां सां गॾु आहे। इहे सभु शयूं हिनखे असां पंहिंजे लाइ हिकिड़ो फ़ख़्रु महसूसु कयूं था। त नसरी नज़म जे हवाले सां जीअं ज़ुबैर साईं ॾाढी ज़बरदस्त वज़ाहत कई त नसरी नज़म जी जेका असुलु सुञाणप आहे उहा इहा ई आहे त हिकिड़ो ख़ूबसूरत कंहिं ख़्याल खे लफ़्ज़नि में पोइ ऐं आख़िर में क्लाइमेक्स ते अची पुॼाए। हिन में घणी मथाकट जी ज़रूरत न आहे, हिन में तव्हांजे बर वज़न जी ज़रूरत न आहे, हिन में काफ़ीअ जी ज़रूरत कोन्हे। हिन में सिर्फ़ु लफ़्ज़ आहिनि, उहे लफ़्ज़नि खे मेड़े ऐं उनखे लिबास ॾेई तव्हांजे अॻियां रखे ऐं तव्हांखे हिकिड़ो शाहकार शइ लॻे। इहा ई ख़ूबसूरती आहे राइटर जी। मां सम्झां थो हुन में इरशाद काफ़ी हद ताईं कामयाबु असांजो शाइर आहे। जो वॾी महिरबानी। उहो तख़लीकार आहे जंहिं ते असांखे फ़ख़ुरु आहे ऐं असांजे शाख जो सीनियर शाइर आहे। साईं जी ही नसरी नज़म यकीन कयो त माना रूह ख़ुशि करे छॾियो आहे। साईं जॾहिं सोशल मीडिया ते लिखंदो आहे तंज़ो मिज़ाह जे हवाले सां बग़ैर कंहिं माना हुनजे त साईं सां इख़्तिलाफ़ बि थींदो आहे त साईं पंहिंजी जेको साईं खे गिरप आहे जंहिं प्लेटफॉर्म ते ऐं साईं जी हीअ शाइरी जेका आहे उहा कमाल जी आहे। पर साईं जॾहिं तंज़ो मिज़ाह में माना कॾहिं कॾहिं नज़रियनि ते ऐं किन शयुनि ते ईंदो आहे त साईं ते ईंदो आहे। पर यकीन कयो त माना हिन अदबी संगत जे गॾिजाणियुनि में कॾहिं कॾहिं शयूं जेको आहे ॿुधण जूं मिलंदियूं आहिनि ऐं मुंहिंजी त अॼु तमामु घणी दिलि ख़ुशि थी आहे साईं जी तख़लीक़ ते। तमामु ज़बरदस्त ऐं वेल डन, शानदार। साईं इरशाद अहमद उर्फ़ आम आदर्श हिन में छा चइबो आहे कंहिं शइ जे हवाले सां मां हिकु ॿ दफ़ो या प्रोग्राम बि कंहिं वक़्त में थियो हुयो। मां खुलम खुला उन शइ जो इज़हार कंदो आहियां। हिन वक़्तु बि इज़हार कयां थो त साईं मुंहिंजो निसाबी हवाले सां बि उस्तादु रहियो आहे त साईं अदबी हवाले सां बि मुंहिंजो उस्तादु आहे। त असां साईं खे माना ईअं सम्झो त ॻाल्हाईंदे ॾिसी करे या साईं खे पढ़ी करे जेका त असां बि अदब जी दुनिया में आयासीं। ऐं मूंखे एतिरो यादि पए थो पहिरियों दफ़ो असां साईं जे तवसुत चओ महिरबानी चओ 1999 मूंखे यादि पए थो मंज़ूर खोसो साहिबु सेक्रेटरी हुयो। साईं असांखे वठी वियो मूंखे अकबर मुस्तफ़ा सुमरो खे त दादा हलो तव्हांखे शाइरी जो शौक़ु जाॻियो आहे किथे गॾिजाणी हलो त तव्हां जेको आहे हुते हली शरीक थियूं। मूंखे यादि आहे लाइब्रेरी जेको आहे जगन्नाथ पब्लिक लाइब्रेरी उते असां पहिरियों दफ़ो वियासीं। उन में अदबी संगत जी गॾिजाणी में शिरकत कईसीं वञी ऐं इहो साईं जो असां ते हिकिड़ो हथु हुयो शफ़क़त हुयो जंहिंजे करे असां बि कचो पको लिखंदा आहियूं पढ़ंदा आहियूं। ऐं सच पचो त मां इहे लफ़्ज़ चवंदुसि त जीअं आम तौर उर्फ़ आम में चयो वेंदो आहे त फलाणो फलाणे दौर में ज़िंदा रहियो, असां साईं आदर्श जो दौर में ज़िंदा आहियूं। शिकारपुर जे हवाले सां साईं इरशाद आदर्श शिकारपुर जो सुञाणप आहे ऐं ताज़ो साईं त असांजो हिकिड़ो मुख़्तसिर सफ़र बि गुज़रियो थर जो। त जिते किथे माना जिते आदर्श जो नालो अचे पियो शिकारपुर जीअं शिक्षा जे हवाले सां नालो ईंदो आहे ईअं आदर्श बि शिकारपुर सुञाणप आहे। असांजी सुञाणप आहे सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो सुठो नाम आहे ऐं सिंधी अदबी संगत इन्हनि सीनियर दोस्तनि जे करे जेको आहे ज़िंदा आहे जो असां उनखे शाइरी पढ़ण जो मौक़ो मिलियो आहे। हक़ीक़त पोइ मूंखे हिकिड़ी ज़ाती तौर शिकायत रहंदी आहे, माना शिकायत इहा रहंदी आहे त सीनियर दोस्त असांजे शाख में शयूं न खणी ईंदा आहिनि। साईं ज़िया हुजे साईं ख़ुदि आदर्श हुजे माना इहा को शिकायत करण में बि मां नथो कीबायां। ऐं उनजो हिकिड़ो साईं अॼु असांजी हिकिड़ी दिलि ख़ुशि कई साईं कलादी साहिब जे लफ़्ज़नि में। असांजी दिलि इन हवाले सां बि ख़ुशि थी त उहा सिर्फ़ु ॿियनि मेंबरनि ते हिकिड़ो फ़र्ज़ु न आहे त ॿिया दोस्त जेके नवां लिखनि था या जिन खे शौक़ु आहे त सीनियर दोस्त बि हिन शाख खे पंहिंजो सम्झनि था। ऐं सीनियर सिर्फ़ु इन हवाले सां न त अची ॿियनि जी तकलीफ़ूं न ॻाल्हाइनि, असां उन जी तकलीफ़ूं बि पढ़ूं त उन्हनि जो जेको सफ़र हुयो हिन वक़्तु उहो जेको आहे कहिड़ी उन ते लेवल ते बीठा आहिनि। ऐं सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त जीअं असां वधीक हुनखे जे पढ़ंदासीं तीअं असांजो बि हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो वाधारो थींदो, इल्म में इज़ाफ़ो थींदो। बहरहाल इहा हिकिड़ी सुठी तकलीफ़ आहे जो कोई नसरी नज़म ऐं नसरी नज़म ज़ुबैर साईं बि ॻाल्हायो सजाद बि ॻाल्हायो। हक़ीक़त इहा आहे त उन में सिर्फ़ु जेकॾहिं ॾिठो वञे त बचे थो वञे ख़्यालु
ऐं ख़्यालु जेकॾहिं उन जी अदायगी ख़ूबसूरत आहे, लफ़्ज़नि जी चूंड ख़ूबसूरत आहे ऐं पढ़ंदड़ जे अॻियां का अहिड़ी शइ थी बयानु कई वञे जेका पढ़ंदड़ पहिरियों जेको आहे ना आहे ॿुधी, ऐं उहा ई उन जो जेको आहे कमाल हूंदो आहे। उहो जेको हिन नसरी नज़म मौजूदु आहे तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत तकलीफ़। हुनखे माण्हू गौर सां ॿुधे, इहो फ़र्ज़ु आहे हर माण्हू ते। ऐं जेकॾहिं का बि शइ हुन में तव्हांखे महसूसु थींदी त उहा उन तनक़ीद जे जेको आहे दायरे में आणणु घुरिजे। मुंहिंजी हैसियत साईं आदर्श जे हवाले सां जेको आहे हिकिड़ी सिज ऐं ॾीए वारी आहे। साईं सिजात असां तख़लीक़ जे जान ॾीआ हूंदासीं, पर हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं हिन असां जेको आहे नसरी नज़म ते ॻाल्हायूं, मां जेको कुझु महसूसु कयो या ॾिठो त हिन में जेको आहे हिकिड़ो तजस्सुस बि आहे ऐं हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो जीअं तहक़ीक़ तलब या कनि जेको आहे फिनामिनास ते जेको आहे गौर करण जो बि हिकिड़ो जेको आहे ॾस आहे हिन नसरी नज़म में पंहिंजी जाइ ते। मुंहिंजी तनक़ीद जा माना ॿ हिसा आहिनि। हिकु त माना हिन जे पंहिंजो ख़्याल ते, उन खां पोइ वरी जेको आहे हुनजी पेशकश ते। त थीम जे हवाले सां ही पंहिंजो नसरी नज़म ॾाढो जेको आहे उहो चार्मिंग आहे। हा, थीम जे हवाले सां ही जेको नसरी नज़म आहे ॾाढो चार्मिंग आहे ऐं हिन में तजस्सुस बि आहे ऐं हिन में माना हीअं सम्झ त फ़लसफ़ानी ॻाल्हियूं बि आहिनि ऐं तहक़ीक़ तलब शयूं बि आहिनि ऐं सवाल बि आहिनि इन पासे खां। ऐं हिकिड़ो हिन में जेको आहे मज़ो बि आहे। पर हाणे मां अचां थो ॿिए पासे त जेको हिन में मूंखे जेकी शइ कमी महसूसु थी उहा इहा आहे त जेका प्रेज़ेंटेशन आहे जेको आहे हिन पंहिंजो ख़्याल जी या उन लाइ जेके लफ़्ज़नि जो सहारो वरितो वियो आहे उहा एॾी जानदार न आहे। सम्झोसीं, माना तनक़ीद जे हवाले सां ईअं न आहे त माण्हू सभ सां जेको आहे उहो हो हुजे, मुतफ़िक़ हुजे। मां जेका शइ महसूसु कयां थो त जेका प्रेज़ेंटेशन आहे माना का टू द पॉइंट ते उहा एॾी जानदार न आहे, अपीलिंग न आहे। माना सो ॾिसो न, हिकिड़ा कंहिं माण्हू जा ख़ूबसूरत वार हुजनि, इरशाद शेख साहब है, आदर्श ॿ नाला आहे। मां पंहिंजी थीसिस में अलॻि ॿिन्ही नालनि सां बयानु कयो आहे। नसरी नज़म ते मुंहिंजी वॾी थीसिस लिखियलु आहे ऐं सिंध में उहा पहिरीं थीसिस आहे। नसरी नज़म बुनियादी तौर ते उन में हायर कॉन्सेप्ट हूंदो आहे ऐं मरकज़ी नुक़्ते जे चौधारी उहा शइ फिरंदी आहे। हीअ नसरी नज़म बि उन मरकज़ी नुक़्ते चौधारी फिरे थो। ॿियो मां हिकिड़ो वॾो मिसाल ॾिनो त हिन जूं मिसराऊं न थींदियूं आहिनि, बार वज़न न थींदो आहे, पर जेको हायर कॉन्सेप्ट आहे उहो दिलि जे शरियान वांगुरु जीअं ECG रिपोर्ट हूंदी आहे, करे हेठि वली हली वेंदी, करे थोरी, करे मुख़्तसर, ईअं ई हूंदो आहे हिन जो नसरी नज़म जो बि फॉर्मेट इहो ई आहे। सो हिन में कई सवाल बि उथायल आहिनि। ख़ुदा दरिया ठाहियो, दरिया में ॿेड़ी हलाई, ॿेड़ी कंहिं हलाई? इंसान। दरिया में मच्छी ख़ुदा पैदा कई, मच्छीअ खे कंहिं खाधो, कंहिं मारियो, केरु मारे थो खाए? इंसान। तो हेठां जेकॾहिं इहो लफ़्ज़ लिखंदो अचे हा इंसान इंसान, त मरकज़ी नुक़्तो उहो हुजे हा। सो हेठां आख़िरी जेको आहे औरत खे कंहिं मारियो, मच्छी या ख़ुदा मारींदो ख़ुदा आहे। मच्छीअ जो कंडो जेको आहे पंहिंजा त हिकिड़ो वॾो सुवालु आहे त मच्छीअ जो कंडो वाए टाइप छो हूंदो आहे? मच्छीअ जो कंडो वाए टाइप छो हूंदो आहे? उन में बि वॾी हिकमत आहे, अलाह ताला रखी आहे त कंडो अटकंदो त सॼो अंदरि हलियो न वेंदो, उते बीह रहंदो, माना वाए जे टाइप हूंदो त अटकी पियो। इन करे अलाह साईं उनखे वाए टाइप रखियो आहे त जीअं इंसानु अटके त उहो कढी वठे, ईअं सुई वांगुरु टुबिजी न वञे। सो इन थोरो ज़हन में रखो। तव्हां ॾाढा सुठा नज़म लिखंदा आहियो, तव्हां बैनुल-अक़वामी अदब बि पढ़ो था ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सो उर्दू जो जेको तर्जुमनि जो आहे, बैनुल-अक़वामी तर्जुमा, उहे तव्हां ॾाढा पढ़िया आहिनि। ऐं
पहिरियों दफ़ो आहे मुंहिंजी गॾु सेक्रेटरीशिप गॾिजाणी करी तव्हां को शइ न खणी आयो अॼु तव्हां मुबारक ॾियां थो मां खणी आया आहियो। पाकिस्तान में मां चवंदुमि अदबी लेवल में साईं असांजे शिकारप जो नालो आहे ऐं साईं शिकारप जो शान बि आहे ऐं असांजे शहर जी सुञाणप बि आहे। साईं इरशाद जेतिरो बि लिटरेचर पढ़ियो आहे उहो साईं में ज़ाहिर थींदो आहे। मुंहिंजो साईं जो 87 खां वठी वास्तो आहे। जेको आहे मूंखे ख़ुशी बि आहे त मुंहिंजो पाड़ेसिरी बि आहे, उतां 24 कलाक लंघण बि आहे। ऐं साईं जे मुतलिक़ साईं ही जेके नसरी नज़म लिखंदो आहे बहितरीनु लिखंदो आहे। ऐं इन खां अलावा मां साईं खे राय ॾींदुमि ख़ालिक़ ऐं मख़लूक़ में फ़र्क़ु हुजणु खपे। असांजा सिंधी शाइर जेके बि आहिनि मां सभिनी जे लाइ चवंदुमि तव्हां भिटाई पढ़ंदो उन ख़ालिक़ खे मयारूं ॾिनियूं हूंदियूं पर घटि, पर न ॼणो खपनि त बहितर आहे। अलाह असांजो ख़ालिक़ आहे। मरणु हिकु सबबु बणिबो आहे, कंडे सां माण्हू मुश्किल आहे मरी सघे थो, मुंहिंजे ख़्याल में त नथो मरी सघे, पर हुन जो को सबबु ॿियो बि थी सघे थो। हिन में जेको साईं ख़्यालु ॾिनो आहे इहे सभु शयूं ख़ुदा पैदा करण वारो आहे। ख़ालिक़ जे मुतलिक़ ॻाल्हाइणु सुठो न आहे, बहितर आहे त ॿियो के लफ़्ज़ इस्तेमालु कजनि, इहा बहितर थींदी। असल में नसरी नज़म जेको खणी आयो आहे मियां इरशाद अहमद आदर्श, त इन में हिकिड़ो डिबेट बि थी वई आहे ॼणो हिकिड़े क़िस्म जी इन नसरी नज़म जे हवाले सां। ऐं ॿियो नसरी नज़म खे कुझु सिखण जो लाइ काफ़ी मैटर मिलियो आहे असांखे। जीअं ज़ुबैर ॻाल्हायो हिन ते फॉर्मेट ते ॾिनो थींदो ई न आहे, को पाबंद न आहे माण्हू। नसरी नज़म में ईअं आहे त उन क्लाइमेक्स कहाणीअ जो थींदो आहे, हिन का क्लाइमेक्स जो लफ़्ज़ इस्तेमालु न करणु खपे। ख़्यालु कोशिशि इहा कजे ख़्यालु रस्ते में उन माना नसरी नज़म जे लिखण वक़्तु जे दौरान विच में या रस्ते में इज़हार थी न वञे उहो ख़्याल जो मर्कज़ी ख़्यालु जेको इहा कोशिशि करे इज़हार थी न वञे, न उनखे आख़िर में उहो मर्कज़ी ख़्यालु जेको आहे उहो आख़िर में ईंदो आहे, छिरकाईंदड़ नमूने उनमें ईंदो आहे नसरी नज़म। इन नसरी नज़म जी शुरूआत जेका थी उहो फ्रांस खां थी। फ्रेंच शाइर बौदलियर, राम्बो, ॿिया केतिरा उन्हनि नसरी नज़म लिखिया शुरू में। ऐं उन्हनि जो हिकिड़ो वरी दावा हुई त नसरी नज़म कमाल इहो आहे त हुननि में रिद्दिम आंदो। नसरी नज़म में उनजे आराबियूं जेके आहिनि फुल स्टॉप, कामा ऐं सवालिया निशान या जेके बि आराबियूं उनजे ज़रिए उनमें रिद्दिम आंदो नसरी नज़म में फ्रेंच शाइरनि बाक़ाइदा उनमें कामयाबु थिया। हा, ऐं पोइ इहो पर मूं हिकिड़ी कोशिशि कई त अहिड़ी क़िस्म जा नसरी नज़म बि असां लिखूं जंहिंमें रिद्दिम बि आणियूं। घाटो ॿेलो, कारी राति, उभ में झुड़, मींहं जी फुड़ फुड़, विञायल पेचरो, गप चिक, पोइ बि पिरीअ जी छिक। त मां इहा कोशिशि कई त उनमें रिद्दिम आणियूं, माना उनखे रबड़ वांगुरु लफ़्ज़नि खे छिके ऐं उनमें रिद्दिम आणिणो आहे। हा, इहो फ्रेंच शाइरनि जी दावा हुई ऐं उनमें को कामयाब बि थिया। त उन्हनि
ईअं उनखे रॿड़ वांगुरु छिकियो पए लफ़्ज़नि खे त माशा अल्लाह मियां इरशाद अहमद के कमाल नसरी नज़म शाइर आहे। ॿेड़ी मूं ठाही ख़ुदा दरिया ठाहियो, दरिया में ॿेड़ी मूं हलाई, दरिया में मछी ख़ुदा पैदा कई, मछीअ खे मूं मारियो। मछीअ जो कंडो मुंहिंजी औरत जे निड़ीअ में अटकी पियो, उहा मरी वई, औरत खे कंहिं मारियो, मछीअ या ख़ुदा। त हाणे सभिनी दोस्तनि जी महिरबानी जंहिं ख़ुलूस सां ॻाल्हायो। इल्म जो अकाबर मां पाण खे न पाईंदो आहियां, सभिनी जी राय अखियुनि ते पढ़णु पंहिंजी जाइ ते, पर वरी संगत साथ जो हर माण्हूअ जो पंहिंजो रायो हूंदो आहे, उहो सभिनी जो मां अखियुनि ते रखियो। सुठी ॻाल्हि आहे, आज़ाद साहिबु पंहिंजे हिकिड़ो दीनी माण्हू आहे, उन पंहिंजे हवाले सां सुठी राय ॾिनी। फ़हद साहिबु सुवालु कयो त साईं कंहिं मारियो। फ़हद मियां शाइरी ऐं कहाणीअ में ईअं थींदो आहे त उहे सुठियूं हूंदियूं आहिनि न, उहे अधु लिखे शाइर अधु लिखे तूं, इन जो जवाबु तोखे अचे बा, मां नथो ॾेई सघां। उहो मुकमिल उहो कंदो आहे, कहाणी बि उहा वणंदी जेका अध में रहिजी वञे, मुकमिल तव्हां कयो त यार हिन क़तल कंहिं कयो हुयो, उहा थींदी आहे परफेक्ट। सो तव्हां सभिनी जी राय अखियुनि ते। ॿी ॻाल्हि त इल्म जो अकाबर त कोई बि न आहे न भाउ, मां नंढ वॾाईअ खे नंढी ॾिसंदो आहियां, मूंखां नंढो आहे जाहिल आहे न आहे, उहो बि आलिम आहे। मां मुंझंदो आहियां, ज़ुबैर साहिब खे फ़ोन कंदो आहियां, यार हे लफ़्ज़ चवंदो साईं हे ईअं अथव। ज़ुबैर साहिबु मुंझंदो आहे, का मालूमात कंहिं शख़्सियत जे बारे में मूंखे जेका हूंदी आहे साईं खे ॿुधाईंदो आहे। अहिड़ी टाइप खोड़ दोस्त हिक ॿिए खां पुछंदा आहियूं, ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। अदबी संगत हिकिड़ो अदबी क्लास आहिनि, मां हाणे जेके बि नवां लिखिया न इंशाअल्लाह हर गाजाणीअ में पेश कंदुमि, तव्हांजी रहनुमाई बि हासिलु थींदी, अञा अॻिते वधंदो वेंदुमि, अञा अॻिते वधंदुमि। महिरबानी। सभ खां पहिरियां पंहिंजे अहसास जेके मां ॿुधायां त आदर्श साहिब खे साम्हूं ॿुधी करे लाइव काफ़ी सालनि खां पोइ तमामु सुठो लॻो। ऐं हिन नसरी नज़म जे बारे में साईं जा नज़म पढ़ी करे असांखे बि इत्साह थींदो आहे त असां बि लिखूं, ऐं ख़्याल जेके न उहो ख़्यालनि खे जोड़ींदा आहिनि। ऐं नसरी नज़म में सभ खां वॾी शइ जेका हूंदी आहे, साईं जी बि ॻाल्हि कई त थॉट, ख़्यालु कहिड़ो आहे, ख़्याल जी जेका आहे न अहमियत आहे नसरी नज़म जे अंदरि। ऐं आदर्श साहिब जो जेको किताबु आहे बारिश में सारा जहिड़ियूं ॻाल्हियूं, उन में तव्हां जेके बि नसरी नज़म पढ़ो तक़रीबन उन में अहिड़ी शइ हूंदी आहे, सस्पेंस घणो हूंदो आहे। तव्हां जॾहिं पढ़ंदा आहियो त तव्हांखे लॻंदो आहे त हिन में को ट्विस्ट अचण वारो आहे, को सस्पेंस आहे, नेक्स्ट छा थींदो, ऐं आख़िर में ख़बर पवंदी आहे त अड़े हिते त हिंग क्लाइमेक्स थियो। ऐं इन्हनि नज़मनि खे पढ़ी करे मूंखे यादि ईंदो आहे अमेरिकन राइटर आहे ओ हेनरी, जंहिंजी शॉर्ट स्टोरीज़ मशहूरु आहिनि। त उहो शॉर्ट स्टोरीज़ सॼियूं तव्हां पढ़ंदा वेंदो न, तव्हां चवंदो अलाए छा आहे, मां सस्पेंस जी दुनिया में वेंदा वेंदो, आख़िर में क्लाइमेक्स अहिड़ो ईंदो आहे चवंदो अड़े मां सोचियो ई न हुयो। साईं जे नज़र मां बि असांखे उहा ई झलक नज़र ईंदी आहे। ऐं ईअं ई इंडिया वारनि हिकिड़ो फिल्म ठाहियो आहे रेनकोट, रेनकोट जेको आहे उहो बि हिननि एडाप्टेशन कई आहे। हा रेनकोट, अजय देवगन ऐं ऐश्वर्या राय। हा हा, त उहो बि साॻी हिन फिलोसॉफिकल थॉट ते आहे, त हुन में फिलोसॉफी बि हूंदो आहे, मैसेज बि हूंदो आहे, पैगाम बि हूंदो आहे, डायलॉग्स बि हूंदा आहिनि, पर ट्विस्ट हूंदो आहे, ख़बर न पवंदी आहे सच छा आहे, ॻाल्हि छाले छा थी। हाणे जीअं हिन औरत खे कंहिं मारियो ख़बर नथी पए, त इहो वरी पढ़ंदड़ ते ॾिसंदड़ ते डिपेंड थो करे त उहो ॿुधाए त बाबा हिनखे कंहिं मारियो। उअं ई हिन में काफ़ी गहरो मैसेज आहे, गहरो पैगाम आहे, ख़ुदा काठी ठाही ॿेड़ी मूं ठाही। हिन में हिकिड़ो आज़ाद साहिबु चयो त ख़ुदा जो ज़िक्र न कजे, ख़ुदा बि असांजी ख़ुदा आहे, ऐं उहा बि कनेक्शन जेका आहे। हा, हिन में तव्हां कनेक्शन ॿुधाई आहे त इंसान जो ख़ालिक सां कहिड़ो सिलसिलो हले थो। इहा बि पाण हिकिड़ी जीअं चयो वेंदो आहे त मख़लूक बि रिफ्लेक्शन आहे ख़ुदा जी, असां बि माना तख़लीक़ कयूं था, शयूं ठाहियूं था, लिखूं था, त उन में बि साॻी शइ नज़र अचे थी त ख़ुदा काठी ठाही ॿेड़ी मूं ठाही, कनेक्शन आहे। ख़ुदा दरिया ठाहियो, दरिया में ॿेड़ी मूं हलाई, दरिया में मच्छी ख़ुदा पैदा कई, मच्छीअ खे मूं मारियो। त हिते वरी हिकिड़ो एंटी क्लाइमेक्स बि अची थो वञे, त माना जेके अलाह साईं ठाहे थो मां थो मारियां। माना जीअं क्लाइमेट चेंज बि हले थो, इहो बि हिकिड़ो थॉट आहे, अलाह साईं ठाहे थो, नेचर खे वधाए थो, असां हुन गॾु गॾु पिया वण कटियूं था, इहो हिकिड़ो थॉट बि हिन में अची थो वञे। मच्छीअ जो कंडो मुंहिंजी औरत जी निड़ीअ में अटकी पियो, उहो मरी वई, औरत खे कंहिं मारियो, मच्छीअ या ख़ुदा।
त माना क्लाइमेक्स हिकिड़ो तमामु बहितरीनु आहे ऐं सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त सभिनी दोस्तनि खुली करे ॻाल्हायो, पंहिंजो राय पेश कयो ऐं इहा ई कामयाबी आहे। ऐं तव्हां ईंदा रहो, लिखंदा पढ़ंदा रहो।